सकाफ़ती प्रोग्राम सेंट्रल जेल के अंदर हुयो। सेंट्रल जेल इंतजामिया उतां जे क़ौमी कारकुननि ऐं ॿियनि आम कैदियुनि ते बि सकाफ़ती प्रोग्राम में डांस करण या मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि ते सेंट्रल जेल इंतजामिया कैदियुनि ते तशद्दुद कयो। पोइ उतां खां क़ौमी जेके फ़नकार हुआ, वकार मलाह समेत ॿिया, उहे एहतजाजनि जेको पंहिंजो प्रोग्राम सकाफ़ती बंदि करे हलिया आया। ऐं घणनि घुरनि खे सिंध जे सभिनी क़ौमी कारकुननि, अॻवाननि, सभिनी पार्टियुनि जे चेयरमैननि खे ॿुधाइणो थो त जेल इंतज़ामिया ख़िलाफ़ सुपरिटेंडेंट अब्दुल करीम आबासी, ज़ुल्करनैन जोखियो, शेर खैबर, नूर मोहम्मद खासकेली, फयाज़ कांधड़ो समेत इहे जेके अमलदार आहिनि सुपरिटेंडेंट खां वठी हमेशह क़ौमी कारकुननि ते हू तशद्दुद कंदा अचनि था। अॼु उन्हनि वरी पंहिंजी तारीख़ खे, पंहिंजे ज़ुल्म खे जेको वरजायो आहे। अॼु वरी सकाफ़ती प्रोग्राम खे जेको ख़राबु करे उते कैदियुनि खे क़ौमी कारकुन सकाफ़ती प्रोग्राम करणु कोन ॾिनो वियो। फ़नकारनि सां बि बदतमीज़ियूं, क़ौमी फ़नकारनि सां बि बदतमीज़ियूं कयूं। ऐं असीं जीअं सिंध तहरीक जे तरफ़ां जेल इंतज़ामिया सुपरिटेंडेंट अब्दुल करीम आबासी ऐं ज़ुल्करनैन जोखियो खे असीं छिता था ॾियूं। जीअं सिंध तहरीक जे तरफ़ां हीअ पंहिंजी बदमाशी अगरि तव्हां बंदि न कई, जीअं सिंध तहरीक तव्हांजी रस्ता रोक कंदी। सॼी सिंध जे अंदरि तव्हांजे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। ओसि ताईं असां एहतजाज जारी रहंदा जेसि ताईं तव्हांजा वर्दियूं लाया न वेंदा, तव्हांखे ड्यूटी तां हटायो न वेंदो। ऐं हिन वीडियो पैगाम जे ज़रिए सिंध जे वॾे वज़ीर खे ऐं जेलुनि जे वज़ीर अली सन ज़रदारी खे ऐं उन खां पोइ DIG जेको मलक असलम चवे थो त मां वॾो ऑनेस्ट ऑफिसर आहियां, मलक असलम DIG जेलुनि जो जेको DIG आहे उनखे मां अपील थो कयां त नोटिस वठो। क़ौमी कारकुन जेको तशद्दुद आहे ऐं उते जेल जे कैदियुनि ते जेको ज़ुल्म आहे उन्हनि खे पसार करणु न ॾिठो वञे। मानी जेका ॾिनल ज़हर वांगिया। ऐं पोइ ॾींहंनि में जेल में हुउसि, सेंट्रल जेल में आउं 5 6 ॾींहं आज़ादु थियो। मां पाण उते वेही ज़ुल्म उन्हनि जा ॾिठा आहिनि ऐं हिन ज़ुल्म जो जेके नोटिस न वरितो वियो, जीअं सिंध तहरीक जे तरफ़ां सख़्तु एहतजाज कयो वेंदो ऐं हाई कोर्ट में अब्दुल करीम आबासी समेत पूरे MLA जे ख़िलाफ़ पटिशन दाख़िल कई वेंदी।